ही आहे सिंध जो तारीख़ी शहर कोट गुलाम मोहम्मद बुरगड़ी, जेको हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी ऐं टाउन कामोरनि जी बेध्यानी सबबि गंदगी जे ढेरनि में तब्दील थी रहियो आहे। साबिक़ा टाउन चेयरमैन दौर में तोड़े मुक़ररु कयल मौजूदा टाउन ऑफिसर ताईं हर महीने टाउन कमेटी में 1,60,00,000 रुपयनि जी माना बजट अचण जे बावजूदि हिन तारीख़ी शहर कोट गुलाम मोहम्मद जो ड्रेन सिस्टम तोड़े पीअण जे साफ़ पाणी जो मनसूबो जोड़ी न सघियो आहे। जॾहिं त सफ़ाई जो नाक़स निज़ाम हुजण करे जॻह जॻह ते गंदगी जा ढेर जमा थी विया आहिनि ऐं गटरनि जो गंदो पाणी रोडनि गलियुनि में तलाउनि जा ॾेख ॾेई रहियो आहे। 1.5 महीनो थियो आहे जमसाबाद शी वार्ड न बल्कि पूरो शहर किचिरे जो ढेर थी वियो आहे। एडमिनिस्टर टीएमओ सभु घर में सुता पिया आहिनि, को अचे कोन थो, को पुरसाने हाल कोन्हे। हिते चूंडियल नुमाइंदा एमपी एमएनए उन्हनि खे शहर खे आवाज़ छॾे ॾिनो आहे। आवाम हिते परेशान थी वई आहे, गटर उथलिया पिया आहिनि, रोडनि ते पाणी आहे, किचिरो आहे, उनजी वजह सां तरह तरह जूं बीमारियूं फैलजनि पियूं। आवाम परेशान जाम है। पर छुट्टी पे थे, वापस कैसे लाया गया? आगे रबी अव्वल आ रही है, इस 1.5 महीने में कोई सफाई नहीं हुई। अगर यही हाल रहा तो रबी अव्वल के अंदर भी क्या गंदगी के ढेर के अंदर से जुलूस जो है वो गुजरेंगे, जगह जगह पानी खड़ा है। अगर इंतजामिया ने नोटिस नहीं लिया तो यकीनन फिर अवाम एहतजाज पे मजबूर होगी। क्या वो बल्दियाती नुमाइंदे आए जो उम्मीद वाते आए कि भाई हम वादे करके ही जाते हैं इलेक्शन से पहले, वो भी आए इस वार्ड से वोट लेना उन्हें है, तो अभी आगे जब हमारे साथ दुख दर्द में खड़े तो हों हमारे साथ। एडमिनिस्टर नायल हो चुके हैं बिल्कुल ही। कैमरामैन शाहिल खासकेली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।